उस्ताद ई माशूक शरह नौ बयान आयो ॿुधो अथई ॿुधराए। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तव्हांजो पंहिंजो मसइलो गॾिजां माशूक शहर मुंहिंजे नाले ते फेक अकाउंट ठहिया विया आहिनि। फेक अकाउंट वारनि खे आख़िरी वार्निंग ॾियां थो, तमामु जल्द जेकॾहिं हुननि मुंहिंजो नाले ते जेके फेक आइडियूं ठाहियूं आहिनि उहे बंदि नथा कनि त ॿी सूरत में उन्हनि जे घर ते वञी धरणा हया वेंदा ऐं एहतजाज कया वेंदा। इहा आख़िरी वार्निंग आहे फेक अकाउंट वारनि खे। सभिनि जी मूंखे लोकेशन मिली वई आहे ऐं उन्हनि ते हाणे तमामु जल्द उन्हनि जे घर ते वञी एहतजाज जी मुज़ाहरा। हा उस्ताद तो असां जी गॾु आहियूं, बाक़ाइदे हर हिक जे दरवाज़े ते हली पाण पूरा मुन धरणू हणंदासीं ऐं तोखे इंसाफ़ वठी ॾिबो। हा हलंदासीं सभु गॾु टेंशन न कर, सभु गॾिजी हलंदासीं। हितां डारसनूं सूज़कियूं भरे पोइ हली उन्हनि माण्हू कढण असांजो कमु आहे। तूं रुगो ॿुधाए जई बसि मूं लिस्ट बि ठाही जॾी आहे केॾां वई पर्ची तो वटि आहे मूं वटि आहे पर्ची मूं ठाही जॾी आहे। हर हिक जो नालो मूं लिखी छॾियो, हर हिक जे दरवाज़े ते हली पाण धरणू हणंदासीं ऐं गाॾियूं वाॾियूं असीं पाणे कढंदासीं, माण्हू पाणे कढंदासीं, हलंदासीं। इंसाफ़ वठी ॾियणो आहे उस्ताद वॾे खे, इंसाफ़ वठी ॾियणो आहे। टेंशन न कर, असीं तोसां गॾु आहियूं। जिते तुंहिंजो पघर वहंदो उते असांजो रत वहंदो। हा तोला जान बि कुर्बान, तू रुगो हुकुम कर बस। सभु गॾिजी हलंदासीं। हर हिक जे दरवाज़े ते हली धरणू हणणो आहे, पूरो अमन धरणू हणणो आहे। ठीकु आहे बस, ठीकु आहे, हलणो आहे बाक़ाइदे उस्ताद जे वठी ॾियणो इंसाफ़। जेकॾहिं हुननि मुंहिंजो नाले ते जेके फेक आइडियूं ठाहियूं आहिनि उहे बंदि नथा कनि त हुननि जे घर ते वञी धरणा हया वेंदा। उस्ताद जे नाले तां ये फेक अकाउंट ठाहे, इहो तूं ॿुधाया फज़ीलत आहे का? इहो सही सिंध कमु जो आहे, मशहूरु बाक़ाइदे एक्शन खजंदो हिन ॻाल्हि ते। बिल्कुलु एक्शन खणंदे, मीडिया ईंदी ऐं कानूनी कार्रवायूं थींदियूं, सभु कमु थींदो जेके फेक अकाउंट था ठाहिनि। बसि पाण उस्ताद सां गॾु आहियूं, विख विख सां गॾु हूंदासीं, हर बसि साथ ॾिबो उस्ताद सां गॾु। ठीकु आहे, सभु गॾु आहियूं पाण, कदम कदम ते साथ ॾिबो। इंशाअल्लाह मुंहिंजा दोस्त जेके मूंसां साथ ॾेई रहिया आहिनि, मां उन्हनि ते कानूनी कार्रवाई कराईंदुसि। चला केॾां कानूनी कार्रवाई थी जेके मूंसां गॾु कानूनी कार्रवाई थी। न न उस्ताद मिड़ई भुलिजी चई वियो। अरे साथ ॾियो, ॿिए हंधि चए पियो माना कानूनी कार्रवाई करो। वे पो हाणे उस्ताद ॾिठी, हाणे हुते माण्हू चवनि पिया तोसां असीं गॾु आहियूं, वरी तूं चईं थो जेके मूंसां गॾु आहिनि उन्हनि ते कानूनी कार्रवाई थींदी। यार तोरो हिकिड़े हंधि बि, तूं हिकिड़े पेर ते बि। ईअं न कर, हाणे असीं तोसां हेॾो साथ वियासीं जूं, असीं तोसां गॾु धरणा हणंदासीं, वरी तूं चईं पियो जेके मूंसां गॾु आहिनि दोस्त आहिनि उन्हनि ते आउं कानूनी कार्रवाई। मुंहिंजा दोस्त जेके मूंसां साथ ॾेई रहिया आहिनि, मां उन्हनि ते कानूनी कार्रवाई कराईंदुसि। केर बीहंदी, असीं पुलिस जा चकर कोन था कढूं। बहरहाल केर बीहंदी गॾु, भॼी वेंदी सभु। ईअं कानूनी कार्रवाई जेके तोसां गॾु हूंदा उन्हनि ते कानूनी कार्रवाई कंदे ठहियो यार। पाण बि कोन हलंदासीं, सॼी बदिराए विझंदा किथे, बसि कोन हलणो। हलो 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 हलो।